कोस्तान जिला के मोर शहर के रहवासी रहम अली खास करी के शरपसंद पारां मुबैना तौर अगवा करे मथस तशद्दुद करण खां पोइ फुलट करण वारे वाक़े खिलाफ पाकिस्तान खास कली तंजीम जामशोरो पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि मंठार खास कली, रहाजी रमज़ान खास कली, अली नवाज़ खास कली ऐं ॿियनि चयो त कोस्तान जे इलाइक़े मोर शहर जो अमन शरपसंदनि पारां हथ सां तबाह कयो पियो वञे। हुननि चयो त रहम अली खास कली जेको हिकु डंपर ड्राइवर आहे उनखे शरपसंदनि मुबैना अगवा करे मथस तशद्दुद कयो ऐं खांसि फुलट कई, जंहिंजी मज़म्मत कजे थी। हुननि वज़ीर आला सिंध समेत ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त रहम अली खास कली खे अगवा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मोल शहर हिकिड़ो अमन जो इलाइक़ो आहे। अमन जे इलाइक़े खे शरपसंद माण्हू एतिरो त हींअर ख़राबु पिया कनि त हर माण्हू हींअर उते पाण खे महफ़ूज़ कोन सम्झे। असां घुर था कयूं ख़ासि तौर ते SSP जामशोर खे त रहम अली खास कली सां ते जेको तशद्दुद थियो आहे, हुनखे अगवा कयो वियो आहे, हुनखे फुलट करे हुनजो सामान फुर कयो आहे, उनजो सामान वापसि करायो वञे ऐं जेके शरपसंद हथियारनि जे ज़ोर ते हथियारनि जे ऑटोमेटिक हथियार खणी हुनखे अगवा कया अथनि, ATC जे कलम लॻाए उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे, कानून जे कटड़े में आंदो वञे। जेकर इन जो नोटिस CM साहब न वरितो त इहो दायरो वधायो वेंदो ऐं पंहिंजो सिपरा हाईवे खे ऐं पूरे इलाइक़े जे पंहिंजो रोडनि खे बंदि कयो वेंदो ऐं इन खां पोइ जेकर अञा बि थियो त वधीक इन सां जेको सो क़दम खयो वेंदो। महिरबानी करे SSP इन शइ जो नोटिस वठे ऐं FIR करे। ॿी सूरत में अगरि FIR नथो करे त असां पाकिस्तान ख़ासि कली तंज़ीम इन एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं ऐं हर चौक ते हर रोड खे ब्लॉक करे ॾेखारींदासीं त छा थींदो आहे इंसाफ़। असीं वरी बि CM सिंध खे अपील था करियूं त इन जो बिलफोर नोटिस वठे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।